सिंधी यूनाइटेड पार्टी मलीर तरफ़ां क़ौमी रागी सरमद सिंधी जी वरसी तक़रीब अवामी प्रेस क्लब मलीर में कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी इल्मी ऐं अदबी अॻुवाणनि सहाफ़ियुनि सिविल सोसाइटी नुमाइंदनि ऐं पार्टी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में सरमद सिंधी जी तस्वीर अॻियां गुल निछावर करे ॾिया ॿारे ज़बरदस्त भेटा पेश कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे SUP इब्राहिम हैदरी, ऑर्गेनाइज़र शिराज सोलंकी, जदोजहद कमेटी अॻुवाण इक़बाल कलमती, जस्कम बशीर ख़ान जे सईद सोलंकी ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे जनरल सेक्रेटरी सैयद इनायत अली शाह ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त क़ौमी रागी सरमद सिंधी पंहिंजे सुरनि ऐं क़ौमी गीतनि सिंध जे क़ौमी तहरीक में नओं रूह फूकियो। हुननि चयो त सरमद सिंधी पंहिंजे फ़न ज़रिए सिंधी क़ौम खे सुॼागी हक़नि जी जदोजहद ऐं क़ौमी सुञाणप जो शऊर ॾिनो। जी लतीफ़ दोस्तों, अॼु 27 दिसंबर उहा निभागो ॾींहुं निभागी तारीख़ आहे, जंहिंमें असां सिंधी क़ौम खां अज़ीम हस्तियूं खसियूं वयूं। हिकु त शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा, ॿियो असांजो सरमद सिंध जो बीजल सरमद सिंधी रहमान मुग़ल। सरमद सिंधी न सिर्फ़ु हिकु फ़नकार हुयो, उन सां गॾु हिकु क़ौमी कारकुन बि हुयो। सरमद जा गीत जेके अॼु बि असांजे दिलनि में आहिनि, सरमद जा गीत जेके अॼु बि क़ौमी तहरीक जे प्रोग्रामनि में जलसनि में हलनि था त हिकु नूं रूह ऐं नूं हिकु साह फूकनि था। सरमद जा गीत खां सवाइ असांजी क़ौमी तहरीक असांजी सिंध अधूरी आहे। सरमद जो गीत जे क़ौमी तहरीक जेके प्रोग्राम में न हुजे, क़ौमी प्रोग्राम में न हुजे त उहो प्रोग्राम अधूरो आहे। सरमद जी अॼु वरी यादि वरी आहे। सरमद जे खे आऊं हिन सिटनि सां यादि कयां थो। सिंध जो सरमायो सरमद, अचो त यादि करियूं सरमद खे, जेको सरासर सुज हुयो ऐं मोहबत जो ॼण मच हुयो। बरसात में का सरबाट हुयो ऐं अहिड़ी रोशन लाट हुयो जॾहिं ऊंदा खे डोड़ाए कढियो, जंहिं ऊंदा खे डोड़ाए कढियो ऐं ॿोलनि सां ॿोलाए कढियो, जो डूंगर आॾो कीन झुकियो, न आण मञी न पाण विकियो, हा जेको सिक में सार हुयो ऐं प्रीत हुयो ऐं प्यार हुयो, जंहिं सिंध अमड़ जे सार भरी ऐं गीतनि सां गुंजार करे सभु दिलनि खे गरमायो हो, हा सिंध जो हू सरमायो हो। दोस्तों, महिरबानी ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे साथियुनि खे बि जो शुक्रिया अदा कयां थो, जंहिं असांखे हिन प्रोग्राम ते कवरेज ॾिनी, जेको हमेशह मज़लूमनि जो बि आवाज़ रहियो आहे। महिरबानी दोस्तों। जी अवामी प्रेस क्लब मलीर जे अंगण ते आयल सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम ऐं वेलकम चऊं था। असल में चवंदा आहिनि त जे ऐं मां सम्झां थो त जंहिं सिंध खे मान ॾिनो ऐं सिंध धरतीअ खे पंहिंजो वतन सम्झियो त पोइ उहो माण्हू मुग़ल मां सरमद सिंधी थी वियो। उहो सरमद सिंधी हो जंहिं मां सम्झां थो त क़ौमी तहरीक में पंहिंजे क़ौमी गीतनि सां हिकु नओं रूह फूकियो। ऐं क़ौमी तहरीक में जेसीं ताणी सरमद सिंधीअ जा इहे क़ौमी गीत न हूंदा हुया त इहे सम्झो त उहा इजलास हुजे, उहो जलसा हुजनि, उहे जुलूस हुजनि, उहे हिकिड़े क़िस्म जा उॿाणका महसूसु थींदा हुआ। पर जॾहिं खां सरमद सिंधीअ जा इहे क़ौमी गीत असांजे हिन सिंध जे धरतीअ ते हिन ॻाइण शुरू कया त मां सम्झां थो त हज़ारनि नहीं लखनि में हुन पंहिंजा चाहींदड़ पैदा कया ऐं ईअं सम्झो त उन्हनि जा लखे आशिक़ पैदा कया पंहिंजा। पर अफ़सोस जो उन मरहूम जी ज़िंदगी एतिरी हुई ऐं अॼु उन मरहूम जी 27वीं वरसी आहे, जेका 29वीं वरसी आहे, जेका असां अवामी प्रेस क्लब जे अंगण ते मलीर जदोजहद कमेटी ऐं SUP जे दोस्तनि जे तरफ़ खां मल्हायूं पिया। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी ऐं मां जस पेश कयां थो मलीर जदोजहद कमेटी ऐं SUP जे दोस्तनि खे, जिन ही हिकु नंढिड़ो पर पुर रौनक प्रोग्राम ॾेई करे हिन मरहूम खे यादि कयो। वॾी महिरबानी करियां थो, जस ॾियां थो। अवामी प्रेस क्लब मलीर जहिड़ी रीत मलीर जे सिंध जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजी उन लाइ साफ़ती कमु करे पियो
उन सां गॾोगॾु हू अदबी रियाणियूं किताबनि जी मुहूरत मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी माण्हुनि सां रियाणियूं रचाईंदो पियो अचे। इहो सिलसिलो अवामी प्रेस क्लब जे वजूद खां वठी हिन वक़्त ताईं जारी आहे ऐं असीं तव्हांखे यकीन था ॾियारियूं सिंध सां मुहबत कंदड़ मलीर सां मुहबत कंदड़ वतन दोस्त साथियुनि खे त तव्हां लाइ अवामी प्रेस क्लब हर वक़्तु तयारु आहे। जॾहिं बि तव्हां सरगर्मी कंदा त असीं तव्हांजा साथी हूंदासीं। हीअ असांजो नंढड़ो आहे, हमेशह तव्हांखे अवेलेबल हूंदो। जॾहिं बि तव्हां चाहींदा, जॾहिं बि को सरगर्मी करणु चाहियो, सिंध सां जुड़ियल जंहिं बि शख़्स खे तव्हां यादि करणु चाहियो त असीं तव्हांखे पंहिंजे तरफ़ां पूरो ताउन ॾींदासीं। अब्दुर्रहमान मुग़ल जी शख़्सियत तमामु वॾी शख़्सियत आहे, हुनजो नालो तमामु वॾो नालो आहे। इक़बाल जीअं ॻाल्हि करे वियो त सिंध में अगरि जदोजहदनि जी तारीख़ गॾु कबी त उन में अगरि को सुर निकिरंदो त रहमान जो हूंदो, उहो सरमद जो सुर हूंदो। अगरि जदोजहदनि जी तारीख़ गॾु कबी जीअं उहो बाग़ी आवाज़ कोई शाइर जो मिलंदो तो असांखे इब्राहिम मुंशी जो, मोहम्मद ख़ान मजीदी जो, सरवेज सिजावली जो, या अहिड़ा उस्ताद बुखारी जो, या शेख अयाज़ जो, या अहिड़ा असांजा वॾा जेके शाइर हुआ सिंध जा, उन्हनि जो मिलंदो। पर जे अगरि असां वरी संगीत में वेंदासीं त रहमान जो आउं सम्झां थो त को क़ौमी राग जे हवाले सां या क़ौमी तहरीक जे हवाले सां को मटी कोन्हे। उनजे नग़मनि, उनजे गीतनि सिंध जे क़ौमी तहरीक में रूह फूकियो, सिंधी माण्हुनि में हिकिड़ो हिकिड़ी ताक़त, हिकिड़ो वलवलो पैदा कयो ऐं उन्हनि खे हिकिड़ो ज़बरदस्त उन्हनि में उन वक़्तु जेके सिंध खे तकलीफ़ूं हुयूं उन्हनि जी जेके जंहिं तरीक़े सां रहमान बग़ैर ख़ौफ़ ख़तर बि उनजी उनखे सज़ाऊं बि मिलियूं, उन तकलीफ़ूं सचियूं इलाही मामला उन सां थिया, पर हू साबित क़दम रहियो। इनजे करे जो हुन पंहिंजे वतन सां वफ़ा कई, उन सिंध सां वफ़ा कई, उहो सिंध सां मुहबत कंदो हो, सिंध जा गीत ॻाईंदो। अॼु इन करे असीं सभु हुनखे यादि पिया करियूं। अॼु सभु रहमान खे सलाम पिया पेश कनि, अॼु सभु सरमद सिंधी खे जेको बेटा पेश पिया कनि फ़क़ति इनजे करे। ऐं इक़बाल हिकिड़ी ॻाल्हि मलीर अवामी प्रेस क्लब जा साथियो ऐं मुख़्तलिफ़ जमातुनि सां तालुकात रखंदड़ साथियो, जीअं सिंध, जीअं मुंहिंजो अज़ीम रहबर साईं जीएम सैयद। अॼु ई उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते असां शहीद मोहतरम सरमद सिंधी विछड़ी हुयो। पर सरमद जो विछड़ण मां ईअं सम्झां थो त क़ौमी तहरीकुनि खे यतीम करणु आहे। छो त सरमद उहो सिंगर हुयो सिंध जो, उहो हिलाली फर्ज़ंद हुयो जंहिं पंहिंजी ॼमार सॼी सिंध खे ॾेई छॾी हुई। सरमद ख़ाली को सिंगर न हुयो, सरमद हिकु शख़्सियात हुयो, सरमद हिकु किरदारु हुयो। जंहिं सरमद खे ॾिठो शायदि उन पढ़ियो सरमद खे। इन करे अॼु पाण SUP जी महिमान नवाज़ी में मुख़्तलिफ़ जमायतुनि खे घुरायोसीं। पाण इहो फ़र्ज़ु सम्झंदे पाण अॼु शहीद खे भेटा पेश कई आहे। जीअं मुंहिंजे अज़ीम रहबर साईं मोहतरम तंज़ीम जो सदर साईं ज़ैन शाह साहिबु कुझु टाइम पहिरियों असांखे साईं जीएम सैयद जी सालगिरह हुई 17 जनवरी ते, त उते चई त असांजा शहीद को मोहतरमा न आहिनि, जा भुट्टो न आहे। असांजा शहीद जेके तारीख़ी शहीद आहिनि, जेके तारीख़ी किरदार आहिनि, जीअं सरमद सिंधी थियो, मुज़फ़र भुट्टो थियो, कुर्बान ख्वार थियो, बशीर ख़ान थियो। छो त ही वतन खे ॻाईंदे वतन जी ख़ुदि मुख़्तियारी आजिक़ी ऐं ख़ुशहाली लाइ पंहिंजा सिरनि जा नज़राना न आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु पाण इहो सम्झंदे असां इहो अॼु महसूसु कयोसीं त पाण खे मुसलसल जेको आहे सो सिंध खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई थी वञे। केॾी महिल कहिड़े इशू सां, केॾी महिल कहिड़े इशू सां, केॾी महिल कहिड़े इशू सां। पाण खे हिकु त पाण खे गॾु थियणु खपे ऐं उन सां गॾोगॾु पाण हिकु जमायतुनि सां गॾिजी करे पाण खे हिकु स्टेप खणणो पए। जेके हिते कराची अंदरि काफ़ी इशू आहिनि, काफ़ी मसइला आहिनि, पाण उन्हनि ते मुकमल तरीक़े सां नथा लही सघूं। असांखे इन शइ जी जेको आहे सो माना दोस्तनि जो साथ खपे। ऐं पाण अॼु इहो तव्हां सां वाइदो था कयूं, जिते जिते तव्हां सॾु कंदो उते उते तव्हां सां असां बीहंदासीं। छो त पंहिंजो मक़सदु को ज़ाती तौरु असांखे पेट न आहे भरिणो, खीसे जेब न आहे भरणी, पाण खे सिर्फ़ु वतन, क़ौम ऐं पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली चा खपे। इन करे मां अवामी प्रेस क्लब जे समूरनि साथियुनि जो शुक्रिया अदा थो कयां जंहिं पंहिंजो क़ीमती टाइम ॾी असांखे नंढड़ी इन तक़रीब में मौक़ो ॾिनो।